कंबर में अणसुञातल हथियारबंदनि फायरिंग करे ॿिनि ॼणनि खे क़तलु करे छॾियो आहे। लाड़काणो रोड ते अणसुञातल हथियारबंदनि फायरिंग करे ट्रैक्टर ऐं थ्रेशरनि जो कमु कंदड़ ॿिनि मिस्त्रियुनि खे क़तलु करे छॾियो। इतला ते कंबर सिटी पुलिस वाक़े वारे हंधि पहुची ॿिन्ही मक़तूलनि जा लाश खणाए इस्पताल आंदा, जिते संदन सुञाणप पंजाब वासी 40 वरहनि जे इमरान ऐं 35 वरहनि जे इकराम अली तौरु थी आहे। वाक़े बाद जवाबदार फायरिंग कंदा मौक़े तां फरार थी विया, जॾहिं त आख़िरी इतलाउनि ताईं वाक़े जो कारण मालूम नाहे थी सघियो। इंतहाई अफ़सोसनाक ख़बर आहे कंबर खां, जिते लाड़काणे रोड ते अणसुञातल हथियारबंद जवाबदारनि गोलियूं हणी ट्रैक्टर ऐं थ्रेशरनि जो कमु कंदड़ ॿिनि मिस्त्रियुनि इमरान अली ऐं इकराम अली खे क़तलु करे छॾियो आहे। इतला ते सिटी पुलिस पहुची ॿिन्ही मक़तूलनि जा लाश कंबर जे इस्पताल मुंतक़िल कया, जिते पोस्टमार्टम बाद मढ़ वारसनि हवाले कया वेंदा। हथियारबंदनि जे फायरिंग में मारिजी वियल ॿिन्ही ॼणनि जो तालुक़ु पंजाब जे इलाइक़े रहीम यार ख़ान सां ॿुधायो वञे थो, जेके कंबर में ट्रैक्टर ऐं थ्रेशरनि जो कमु कंदा हुआ। पुलिस मूजिबि वाक़े बाद जवाबदार फायरिंग कंदा मौक़े तां फरार थी विया, जॾहिं त आख़िरी इतलाउनि ताईं वाक़े जो कारण पिणु मालूम नाहे थी सघियो।